राधण भरसा भुट्टा कॉलोनी थरड़ी मोहब्बत वासण मसमा सकीना ज़ाल रहीम दाद लाशारी प्रेस क्लब राधण पहुंची पंहिंजे पुट 17 साल वाजिद पुट रहीम दाद लाशारी मथा शुमाइल धीअ माशूक अली चांडियो जे अगवा जे इल्ज़ामनि खे तरदीक़ कंदे चयो त मुंहिंजे पुट मथां बेगुनाह शादीशुदा नारी जी मुबैना अगवा जे इल्ज़ाम हणी असांजे घरनि ते मुबैना कब्ज़ो करणु चाहिनि था। जंहिं राति हुननि जी छोकिरी मुबैना तौरु गुम थी हुई उन राति मुंहिंजो पुटु नवाब शाह साउंड जे प्रोग्राम ते वियल हो। असां ग़रीब ऐं बेपहुच आहियूं। माशूक इनायत इमरान चांडियो पुलिस साण करे असांजे घरनि में घिड़ी चादर चो दीवार जो तक़दुस पामाल कंदे असां मथां तशद्दुद करे मुंहिंजी न्याणी खे मुबैना अगवा करण जी कोशिशि कई। उन बावजूदि मुंहिंजो पुटु पान थरड़ी मोहब्बत पुलिस वटि पेश थियो आहे, जेको हिन वक़्तु ॾाढो जेल में आहे। हुन जी न्याणी हुननि वटि मौजूदु आहे। असां मथां कूड़ो इल्ज़ाम हणी घर फॿाइण था चाहिनि। पीटसन औरत SSP दादू कोर्ट सगोरी खे अपील कंदे चयो त मुंहिंजे पुटु वाजिद खे जेल मां आज़ादु करे उन मथां कूड़ा इल्ज़ाम ख़तमु कया वञनि ऐं मुंहिंजी फैमिली खे मथे ॼणाए नाले वारनि मां जान जो ख़तरो आहे। असांखे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।